जमाल खान 5 लख भरे वो पोइ शादी कंदो। ॿुध मखणी हाणे ख़बरूं मां घोर वञा हिन पहिरीं तारीख़ुनि में चंड जी में मां घोर वञा। तूं ठर ठेंग टिपा दे मुआ पैसा जमाल वटि आहिनि ई कोन। तूं कीअं थो कूड़ ॻाल्हाई? बाक़ी तव्हां कीअं था चओ त मुंहिंजी मड़ी ठही वेंदी? ऐं मड़ी त तुंहिंजी ठही वेंदी पर जमाल खे छोरी बि त बणे न। हाणे छोकिरी किथां ईंदी? केरु ईंदो हिन जमाल पुछो के पंहिंजी छोकिरी निभागा निपुटरा बाक़ी तोरा ये 40 चेला असांजे कहिड़े कम ईंदा? मुंहिंजा 40 चेला जमाल सां शादी कंदा छा? पेतीअ में ये फोटू जेके भरे भरे रखिया अथई का माधुरी का श्रीदेवी का रेखा थी लॻे इहो छा आहे? इहे तस्वीरूं घर में छा थियूं कनि? आई मखणी वाह जो ॻाल्हि कई हाणे असुल सॼी ॻाल्हि आऊं समझी वयसि। हाणे जमाल हथी को आहे। तव्हां मुंहिंजे चेलनि खे कंहिं बि चकर में न फसाइजो। आऊं सही थी ॿुधायां बाक़ी निभागा इहा मड़ी मुंहिंजे लाइ मासी मीरा जे लाइ ठहाराईंदे छा? समझी छो कोन तो तिरनि जो तेल तिरनि मां ई निकिरंदो अथई। कहिड़ा तो वारा चेला जेके जमाल सां निकाह कंदा इहे चेला हुनखे पुरे फ़कीर कंदा। हाणे ॻाल्हि ॿुधिजो फुरचड़ खां पोइ जमाल जेको आहे न फ़कीर थी वेंदो। मां अगरि मुछूं कूड़ाए पोइ मेकअप कंदो वतंदो बणनि में घुमंदो हा ताड़ी वॼाईंदो। हा आऊं थी ॿुधायांव मुआ ॿिलीअ जे ख़्वाब में हमेशा छीछड़ा ई हूंदा आहिनि। जमाल पिनण वारो फ़कीर थी वेंदो ऐं तूं लाग वठण वारो फ़कीर आहीं। इहा त ॻाल्हि तव्हां जी कयो न त जमाल फुरचड़ खां पोइ पिनंदो इहो खमीसे खपर जो पुट आहे। वरी हिकिड़ो ई धाड़ो हणी वरी वञी मेला मचाईंदो। हा हाणे वञी ओ ताक़त जमाल खे चयो त जेको मासी मीरा मखणी खे कमु चयो हुई न उहो हाणे करे ॾे। ऐं ॿुध इहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाइजां न त इहो जमाल जहिड़ो कंदो ई तोसां। भाउ हेॾियोसि मासी मीरा इहो सोनी घोरियो जेको कन छिने मां वरी कहिड़ा वेही जमाल सां हिन मुछूं असां घंघट जहिड़ी मुछूं रखियो थो ऐं तव्हां इहो ॿुधायोसि पुछोसि कहिड़ा कूड़ कराईंदसि। तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे मुंहिंजो न वञेव तव्हांजे विच में। हा हाणे तव्हां इहो चाहियो थो न मुंहिंजी मड़ी न ठहे त न ठहे ख़ैर आहे। बस लाली बस कर ए ॾिस सिज मथों अची बीठो आहे कांव जी बि अखि थी निकिरे। ॿी ॻाल्हि त सुबुह जो नेरनि बि करे कोन निकिता आहियूं लंघड़ ते निकिता आहियूं। अदा तकड़ अथई छा? थोड़ो तरस त ॿ मुंहं ॿियाल आहे पोइ था हलूं। दिलि जी छो पई आहीं? हा दिलि छो थी लाई? सुभाणे बि सिज उभरंदो ॾींहुं थींदो। ॾिसो हे वणनि ते ॾिस हेॾे ॾिस वणनि ते पखी बि वञी वणनि में आरामी थिया आहिनि। ओ हेॾे बि निगाह फेराए हेॾे निगाह फेराए को लापारे कंदे नज़र अचई थो। को बि लापारो कोन थो करे सभु विया पंहिंजे पंहिंजे घर। भाउ भेण बीठा लापारा था कनि ॿई ॼणा असीं। अदा जेको अॼु करणो आहे उहो सुभाणे छो कजे? ज़रूरी आहे जो हिन निटड़ उस में लापारो कजे। हाणे छॾ खणी लाभ खे खाली पेट लापारो कयो अथई मथां ॾींहुं लॻी न वञे ॾींहुं पई न हुजे खट ते खाली पेट हेॾो त कमु कयो अथई मूं मर्द सां गॾु औरत थी करे। अदा तोखे वरी कहिड़ा खानज़ादीअ सुबुह नेराने आनंद सां ऑफराटा खाराया आहिनि। तूं बि त मां वांगे खाली हाम ते आहीं। तॾहिं त चवां थो मुंहिंजी प्यारी भेण तॾहिं तो चवां मूंखे प्यारी आहीं तॾहिं चवां थो ज़रूरी आहे। हा पोइ मथो बंदूक झले बीठो आहे त लाभ कयो खाली पेट लापारो कंदा वतऊं। हाणे हल घर सिज ॾिस मथे केतिरो आहे ॾींहुं न लॻई चवां थो न हली घर हली आराम कर। मां शाम मोटी ईंदुसि वल खणंदुसि पाण ई वरी सुभाणे सिज उभरंदो न वरी ईंदासीं जेको टुकड़ो रहियो आहे उनखे लुणे वठंदासीं वल खणी हलंदासीं। बसि ॻाल्हि ई एतिरी आहे। रुगो सुभाणे जो हिकिड़ो ॾींहुं अधे सोडे जमाल जी पहरेदारी जो कम संभाले वठे त पोइ पहिरियां जमाल खे ॾिसबो उन खां पोइ बाक़ी बाद में लाबारो कंदासीं। लाली जमाल वारो मामलो मां सॼो समझी वियो आहियां। तूं ऐं मां सॼो ॾींहुं कमु कंदा रहंदासीं। अदा तोखे इहा ख़बर आहे त मां जमाल खे कहिड़ी सज़ा ॾींदसि या वरी तूं कहिड़ी सज़ा ॾींदेसि? हा हा मूंखे सभु ख़बर आहे। ॿार थोरई आहे तुंहिंजो वॾो भाउ आहे। तूं जमाल खे मौत खां सवाइ ख़बर अथई
ॿी हर तरह जी सज़ा ॾेई सघे थी, हर तरह जी। ईअं आहे न? ऐं अदा तो वटि जमाल लाइ मौत जी सज़ा खां सवाइ ॿी का बि सज़ा न आहे, ईअं न? तोखे ओ लाली भेण, तोखे जमाल खे मौत ॾियण खां सवाइ ॿी हर का सज़ा आहे। पोइ भला जमाल खे मां छो मारियां? मां न मारींदुसि। हिन जे लाइ अदा त तूं बेहद जज़्बाती आहीं भाउ, ऐं तूं पंहिंजी कावड़ ते सबुर ई न आहे करे सघंदो। फैसले महल मूं केॾो सब्र कयो, केॾो साबरीन थी वेही रहियुसि। तुंहिंजो चवण कयमि न, तुंहिंजे सम्झण लाइ इहो काफ़ी न आहे। ओ मुंहिंजी प्यारी भेण, मूंखे रुगो इहो ॿुधाए त हिन जमाल खे कहिड़ी सज़ा ॾियणी आहे, ॿुधाए त सही। अदा जॾहिं मां हिन जमाल खे पाणे ई सज़ा ॾींदसि त पोइ तोखे छा ॿुधायां? तूं ऐं मां ज़ाहिरी न थींदासीं, असांजो नालो ई न ईंदो। ख़बर अथई, इहो सोढो पंहिंजे साथियुनि समेत कमु करे वेंदो। जमाल दुफ दम दणी हवाले, बस ॻाल्हि एतिरी आहे। न अदा मीर हसन, तो त मुंहिंजी ॻाल्हि ई न आहे सम्झी। जेका सज़ा तो जमाल लाइ सोची आहे न, उन सज़ा सां जमाल इंसान ई न बणिजी सघंदो। चङो, हाणे छॾ, हल त हलूं। नेरन बि कोन कई देली मां झांदो कयूं, बुख में पाह थी आऊं। हलिया हलिया, खण इहो करमंडल बि खण, हलिया। हा अदा हल। सिंध जी न्याणी महाराणी, सिंध जी न्याणी महाराणी। अम्मा अम्मा केॾां थी वञी? मां तोॾां ई पिया आयसि। छो मुंहिंजी राणी थी, ख़ैर त आहे? हा मां ख़ैर आहे। बस ये ख़बर पई त जमाल तोसां दग पंद में ॻाल्हाए थो। अम्मा भला इहो शादी ऐं मोबाइल जो मसलो कहिड़ो आहे? तोखे इहा ख़बर घर वेठे कंहिं ॾिनी? अम्मा माण्हू सो सॼण सो दुश्मन, ज़रूर मूंखे बि किथां त ख़बर पई हूंदी। हा मां आहियां बराबर रनज़ाल, बेशक बेशक तुंहिंजी माउ आहियां, पर मूंखे इहो त ॿुधाए छोरी, तोखे इहा ॻाल्हि कई के? अम्मा तूं मूंखे बस मोबाइल, पैसनि ऐं शादी जी ॻाल्हि ॿुधाई। अम्मा ॻाल्हि त शादी जी इहा आहे, जेका जमाल लाली सां शादी पे कई, ॿी वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? मखणी खेलंदे खेलंदे नक वढी छॾियसि त करे लाली सां शादी। इहा ॻाल्हि हुई न। ऐं मोबाइल? मोबाइल, हा हा बराबर मोबाइल जी ॻाल्हि थी, पर मां मूं ठुक जवाब ॾिनोमांसि, चयोमांसि कंहिं ॿी मुरीदाणी जी वञी पाड़ पट, मूं वटि मोबाइल किथे आहे? नको। मतलब त जमाल जी तोसां एतिरी हुज आहे न जो तोखां मोबाइल पे घुरे ऐं पैसा बि? पैसा जमाल मूंखां न, मां न, मूं पंहिंजा पैसा जमाल खां घुरिया, मुंहिंजा हक़ी पैसा त छो न घुरांसि छा? हा तो घुरिया, पर अम्मा छाजा तुंहिंजा जमाल ॾांहुं पैसा रहियल हुआ? ॿुधाए त सही। जमाल तोसां को कणक जो वापार कयो हुई या ओधर ते ढोर ढगो वरतो हुई? छो तोखे जो जमाल तलाक ॾिनी, अॼु ॾींहं ताईं मूंखे ॿुधा हक़ महर अदा कयो अथसि? ओ अम्मा अम्मा छॾ हक़ महर खे, हरू भरू छो थी माण्हुनि जी नज़रनि में किरी? कहिड़ो माण्हुनि जी नज़रुनि में थी किरां? कहिड़ो चोरी थी कयां, पंहिंजो हक़ थी घुरां न? अम्मा हिन महिल जमाल माण्हुनि जी नज़रुनि में आहे। तू जमाल सां रुगो ॿी ॿ लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदी है न, त बि माण्हू शक कंदई। हा अम्मा, आउं तो वारे मुड़ुस वांगुरु राज जी सॼे जी दुश्मन आहियां। मीर हसन लाली अलहदाद ॼणा उन्हनि खे सुञाणा ई कान, उन्हनि जी इज़त मूंखे प्यारी कोन्हे, इन जमाल खे तव्हां सुञाणा ई कान? अम्मा अम्मा तू एतिरो डिघियूं ॻाल्हियूं छो थी करी? छो डिघियूं ॻाल्हियूं न कयां? छो न कयां अम्मा, बराबर रनज़ाल आहियां, पर एॾी बि कमज़ोर कोन आहियां जो मुंहिंजी धीउ जो कोई हक़ महर खाई वञे। अम्मा जमाल हिते ई आहे त जमाल खां पाणे चाचो अलादाद खान हक़ महर वठंदो, तू
तू जमाल सां ॻाल्हाइण बंदि कर। अल्लाह दाद फैसले में कूड़ो थियण खां पोइ बि जमाल खे का सज़ा ॾिनी? बाक़ी तुंहिंजो हक़ महर वठण जे लाइ जमाल खे घर वेठे उफट मारे वेंदो। हाय अम्मा, ख़ुदा ख़ुदा कर बस माठ कयो पंहिंजे घर में तूं वेठी हुजे। ओ अम्मा, तोखे कहिड़ी ख़बर? तू माठ करे वञी घर वेह। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां जमाल खे हक़ महर ई माफ़ करे छॾींदसि। इहो कमु सुठो, तमामु सुठो। पर जॾहिं ॻोठ वारनि बि जमाल सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो न, अम्मा मुंहिंजी बि तोभां आउं कोन ॻाल्हाईंदीसांसि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हथ ॾींदे हयात थी त भली वे। ये जगह उताक है न, मूं राज वारनि लाइ ठाराई आहे। को मुंहिंजो घर न आहे। हाणे वे वे। बहुतार साईं, अवां खे रुगो ही ओताक आहे, घर त आहे ई कोन। इन लाइ इजाज़त वठणी थी पवे। ये तोखे जेको घर आहे न, सम्झ त उहो ई मुंहिंजो घर आहे। राज जो हिकु हिकु घर मुंहिंजो ई घर आहे। दिल मुराद, सॼे ॻोठ में मुंहिंजा ई बचा था रहनि। के फर्मा बरदार, के नालायक, त के वरी बदतमीज़ क़िस्म जा, पर आहिनि त मुंहिंजा ई बचा न। अलादाद खान, पुट हर को पंहिंजे पीउ जो आहे। बाक़ी तूं राज जो चङो मुड़ुसु आहीं। केर फर्मा बरदार आ, केर बदतमीज़, मां कुझु नथो चई सघां। भलो ॻाल्हाए दिल मुराद खान। पीउ जे पुटनि खे ईअं ई ॻाल्हाइणु घुरिजे, एतिरी इज़त ऐं इख़लाक़ सां जीअं तूं थो ॻाल्हाए। अलादाद खान, जेकॾहिं मुंहिंजो ॻाल्हाइण तोखे नथो वणे त पोइ मां छा कयां? बहुतार साईं, मां हिकु दफ़ो वरी तव्हांखे तव्हां ॾियण आयो आहियां त मीर हसन लाली खे सम्झायो त मूंखे दग विंदे बेइज़तो न कनि। उहो त मां लाली ऐं मीर हसन खे सम्झाईंदुसि, पर तूं मूंखे रुगो इहो ॿुधाए त अॼु तूं मीर हसन जे घर पंहिंजी भेण सां मिलण छो वियो आहे? बहुतार साईं, केर थो चवे इहो त मां मीर हसन जी गैर मौजूदगी में पंहिंजी भेण सां मिलण वियो हुउसि? मां थो चवां दिल मुराद, तूं लिकी लिकी भेण सां मिलण वियो आहे। अथई मत कूड़ो करे ॾेखार मूंखे। बहुतार साईं, मूं में एतिरी हिम्मत नाहे जो राज जे चङे मुड़ुस खे कूड़ो चवां। बाक़ी इहो ज़रूर चवंदुसि त तव्हां लाली ऐं मीर हसन जी वकालत था कयो। मां पूरे राज जी वकालत कंदो आहियां। जेको माण्हू पंहिंजो पाण खे पंहिंजे राज जो ई नथो सम्झे त मां हुनखे छो वणंदुसि? बहुतार साईं, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, मां जॾहिं राज जे साम्हूं एतिरियूं माफ़ियूं वरितियूं पोइ बि मां राज जो न थी सघियुसि। मूंखे मुंहिंजो ॾोह त ॿुधायो। मूंखां ॾोह पुछण बदिरां तूं पंहिंजे ज़मीर खे जाॻा दिल मुराद खान। उन खां पुछ त राज वारा ऐं उन राज जो चङो मुड़ुसु तुंहिंजी इज़त छो नथा कनि? बहुतार साईं, इन खां वधीक मां तव्हांजी ख़ुशामद नथो करे सघां। ऐं न ई वरी मां कंहिं राज जे ॿारनि खे पेरे पई सघां थो। लख ख़ुशामदूं कंदो वठितो, दिल में दगा रखी भले मुर्की मिल, पर जेसिताईं दिल सां कंहिंजी इज़त न कंदे न दिल मुराद, को बि तुंहिंजी इज़त कोन कंदो। लाबारो थी वियो? न थियो लाबारो, को न थियो। ख़बर अथई, असां ॿिन्ही भाउ भेण कुझु वंगारनि लाबारे खे हथ ॿधियासीं। ॿेली लाबारा, ओ कणक ॿेली, तोखे असां लुणण आया आहियूं। हाणे तयार थी लाभ जे लाइ। अब ठुप इनकार करे बीह रहियो लाबारो। न, जेसि ताईं खानजादी न ईंदी ऐं ॾाटरो पंहिंजो पाण सां खणी न ईंदी, लाभ न थींदो। हाणे तुंहिंजे ॾाटरे खां सवाइ लाबारो न थींदो। बस ॻाल्हि आहे सिधी। हा, मूं त तव्हां खां नाहक पुछो। खानजादी, जेकॾहिं पुछणो अथई न त मानी पुछ, छो जो सुबुह नेराने निकिता आहियूं। नेराने ॿई पाण ख़ुशी में निकिरी वियो। मां त मानी पचाई पे न। हिनमहिल बि कहिड़ी देर थी आहे, बस मिंट मानी पचाए थी वठां। मां त रुगो 2 माननि जो अटो ॻोहे मानी पचाए खाधम। 2 माननि जो अटो ॻोहे 2 ड्रगड़ियूं पचाए पाण गिड़की वई। हल पोइ असां ॿई भाउ भेण, मां तुंहिंजो मुड़ुसु, असां कहिड़े खाते में हो?
सुबुह बि नेरन करे कोन वियाऊं, लंघड़ ते वियाऊं, हाणे मां झाते ते मोटियाऊं, मानी कोन्हे। ठही दा असांजे लाइ न पचाए सघी। हा आहे त मुंहिंजे लाइ ज़ुल्म। जेकॾहिं न मां सुबुह जो मानी पचाए रखां हा त हेमल ताईं त मानी सुकी वञे हा, ऐं पोइ तव्हां ॿिन्हिनि जा वरी उहे साॻा ई नखरा, मानी त उहो ई कोन खाओ हा। अटकलण, रोज़ानो मानी सुकी वेंदी आ? हाँ, रोज़ानो बि त मानी पचाए रखंदी आ न। हाणे छो थी चई त मां मानी पचाए रखां, मानी सुकी वञे हा? सब समझां थो मां, लाली भी समझे थी। ये अटकलूं सटकलूं के बेजून। सिंध जी न्याणी महाराणी, सिंध जी न्याणी महाराणी। अटकलण, रोज़ानो मानी सुकी वेंदी आ? हाँ, रोज़ानो बि त मानी पचाए रखंदी आ न। हाणे छो थी चई त मां मानी पचाए रखां, मानी सुकी वञे हा? सब समझां थो मां, लाली भी समझे थी। ये अटकलूं सटकलूं के बेजून। नीरसन छा जूं अटकलूं थी कयां? पंहिंजे घर सां का बि औरत का अटकल कंदी आहे छा? गैरत वारी औरत खे अटकल करण त न ईंदी, बाक़ी जंहिं औरत वटि गैरत ई न हुजे उहा कुझु बि करे सघे थी। लाली, इहो तूं मूंखे थी चवी न पंहिंजे तरीक़े सां? न न, तूं त इज़त वारी माउ जी धीउ आहे, गैरतमंद पगदार भाउ जी भेण आहे। मां तोखे छा चवंदसि? अहिड़ो भाउ त शल अलाह साईं हर भेण खे ॾे, जेको बेगुनाह पंहिंजी ज़ालुनि खे ज़िल्लत ॾेई पंहिंजी माउ जो मुरीद बणिजी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। बेशक लाली, बेशक बेशक, माउ जा पुट सॾाइण वारा ॿिया पुट हूंदा, असां न। माउ जा पुट ॾेन, समझी वई न? ओ मुंहिंजी भेण लाली, उन्हनि माउ जे पुटनि खे सॼो राज, सॼो ॻोठ बेनस्लो चए न, तॾहिं बि उहे माउ जा पुट ऐं सीनो खोलत हीअं ॿाह हूंदी अथनि, हीअं ॿाह हूंदी अथनि, एतिरो ओॾ हूंदी अथनि। अमीर हसन, तूं त पीउ जो पुट आहे न, तॾहिं तूं ज़ाल जी इज़त करे। तूं माउ जो पुट थी ॾेखार न। हाँ, वाह जी इज़त कई अथव। मुंहिंजी मां ऐं मुंहिंजे पगदार भाउ खे जेको चवणो अथव न सो चयो। तव्हां ॿिन्हिनि खे जेसी ताईं मानी कोन मिलंदी न, तेसी ताईं पिया ॻाल्हाईंदो, माठ कोन करे वेहंदो। बस बस, हाणे मंझंदि थी वई आ, हाणे छो थी पचाए? रात जो कट्ठे गॾिजी रात जी मानी खाईंदासीं। हाणे तकलीफ़ न कर, ओ मुंहिंजी पोपरी कूंज वलर वारी खानजादी, अटकल सटकल वारी, अंदर जी कारी। हा हा, मूं त तव्हां ॿिन्हिनि भाउ भेणनि खे वॾा ॾंभ ॾिना आहिनि। जेको चवणो अथव न चई छॾियो, अंदर सड़िया पिया अथव ॿिन्हिनि जा। हाणे खे नथा ॾिसो, ॿियनि खे था चओ। अबा दिल मुराद, छा थो पियो सोचे? हाँ, अबा चओ पंहिंजे क़िस्मत खे। पोइ ॿुधो न अथई त लिखियो मंझ निराड़ कलम क्याड़ीअ न वही। पंहिंजो वस ई कोन्हे अबा, माण्हुनि जो बि ॾोह कोन्हे। आहिनि सभु लिखे जा लेख, जहिड़ियूं मयारूं माण्हुनि ते, माण्हुनि जो वस ई कोन्हे। अमा ये लिखे जा लेख छा जा आहिनि? ये सभु गुनाहनि जी सज़ा थी मिले। अमा मूंखे इहो ॿुधाए त दादली कहिड़ी माल घरां ॿाहिरि वई आहे ऐं छा चई विया तोखे? अब चए पई त मां ॾे थी वञा पई, तुंहिंजे कंधे ई टिप ॾेई उथी खड़ी थी। अमा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मां जीअं ई घरां निकितुसि त दादली मुंहिंजे पोयां निकिती आहे न। अब निकिती त तुंहिंजे ई पोयां हुआ, हाणे जाथे मंज़िल कयईं। सब समझी वियो मामा,
सब मूंखे इन जी मंज़िल जी ख़बर पइजी चुकी आहे। दादली किथे हुई एतिरी देर, केॾां वई हुई? दिलमुराद, मां तुंहिंजी माउ खे ॿुधाए वई हुयसि त मां अम्मा सां मिलण थी वञा। माउ सां मिलण खां पोइ पंहिंजे पीउ जी क़बर ते बि वई हूंदी? शुक्र आहे त मां पंहिंजे पीउ जी क़बर ते त वेंदी आहियां। माण्हुनि खे त इहा बि ख़बर कोन्हे त संदसि पीउ जी क़बर आहे किथे। ॿुध हाणे मोहन जी रन मां बि कोन मुड़ंदई। आख़िर त मीरा जी थी आहे, रख रखावत आहे ई कान। सही त चवे थी अम्मा, मूंखे बाबा जे क़बर जी ख़बर ई न आहे। पर दादली तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अलाहदाद ख़ान तो ते इहा ज़िम्मेवारी बि रखी आहे त जिते दिलमुराद वञे उनजो पीछो कर ऐं मूंखे इहो ॿुधाए त छा छा थो करे, ईअं न? चाची, मां छो तुंहिंजे पोयां भटकंदी वतंदसि? तुंहिंजी मर्ज़ी जाॾे मर्ज़ी वञ, मां को तो वांगे घुमी सघां थी छा? अब तो ये कर ना, उठी घूमी ॾेखारेसि। हा, ये कदम भी सेखारेसि, कुछ तो समझ में अचेसि। चाची, जे दिलमुराद जी जाइ ते मुंहिंजो पीउ मारिजी वञे हा न, त मां इहे पलांद खां पहिरियां ॻोठ में ॿाह लोॾे कोन घुमां हा। जे पलांद न बि करे सघां हा न, त पोइ बि पीउ जे कातिलनि सां सींध संवारे मुर्की कोन मिला हा। ॻाल्हि न लवाए दादली, मूंखे इहो ॿुधाए त माउ सां कहिड़े कम ॾांहुं वई हुई? वञ अम्मा खां पक करे अचो त दादली तोखे छा चई वई आहे। बा जमाल, बा वॾी जमाल ठही वियो। और तोखे त यादि कंदे पे आयासीं, चवां पई अल्लाह करे को मुंह में असांखे जमाल मिले। भाउ जमाल, तो मोबाइल जा पैसा न ॾिना त मिड़े खेर आ, का ॻाल्हि कोन्हे। असां वाट खुदा जे वञी त तुंहिंजो कमु करे अचूं। मुंहिंजो कमु? मुंहिंजो कहिड़ो कमु मखनी? ॾिठी, विसरी वियसि। इहो शादीअ वारो ॿियो वरी कहिड़ो? असां ॿई वञी तुंहिंजी शादी जी पक करे आई हुयूं। आई मखणी, खमीसे खपुर जो पुट आहे त ॿार थोरे कंदो। तूं बि जेके फोटू कढी आई आहीं न छोरियुनि जा, उहो ॾेखारीसि कीअं थी वाछ गोदू करेसि। हा भाउ जमाल, फोटू तोखे ॾियां थी, वञी तूं सोच वीचार कर ऐं चङी तरह उहे फोटू ॾिस। जे तोखे ॻाल्हि पसंदि अचे त ठीकु आहे, जे न त पोइ ये पराए न्याणियुनि जा फोटू मूंखे वापसि वराए ॾिजईं। न न न न न चरी न थी, हीअं थोरई हले तूं पंहिंजे हथनि सां फोटू ॾेखारीसि, पोइ ओॾी महिल जो वरी पाण वटि रखंदी वञा। न मां फोटू पराया कोन ॾिबा। सभिनी पंहिंजा पंहिंजा हक़ घुरिया आहिनि, वीचारा ग़रीब मिसकीन। पोइ हाणे जीअं तोखे सम्झ में अचे। मासी मीरा, तो त चयो हो त ग़रीबनि जी धीअरूं आहिनि, पर तूं जेकी ॻाल्हियूं करे थी उहे त सभु अमीरनि जी धीअरूं आहिनि। अरे अब्बा, शहर मां के कपड़ा मज़वार ते मिलदा छा? वेचारियूं धनारनि जूं धीअरूं त न आहिनि, गरीब छोकिरियूं पर पढ़ियल लिखियल आहिनि, सोलियूं सेबतियूं आहिनि, फसीलत सां फोटू था कढाईंदियूं न। तूं घर अच जा, तोखे वेही असीं फोटू ॾेखारींदासीं। भाउ जमाल, जेकॾहिं तोखे पिते ते ॻाल्हि नथी पवे त पोइ ठहियो, असां खणी तोखे फोटू बि कोन था ॾेखारियूं, परायनि खे फोटू वापसि करे छॾींदासीं। जेकॾहिं तूं एॾी तारीफ़ थी करे मखनी, उन्हनि मां का न का छोकिरी त मूंखे सुठी लॻंदी न। मासी मीरा, चयोमई न, तिन्हनि फोटुनि मां भाउ जमाल खे का न का पसंदि ज़रूर ईंदी। हा मां, पर वॾी ॻाल्हि आहे, मालिक 10 लख ॿधियो वेठा आहिनि। अचे कॾहिं माण्हू कस कसर खाईंदो बि केतिरो घटि कंदा, वधि में वधि 2 लख घटि कंदा। अब 8 लख ॾियणा पवंदा। मां 8 लख ॾियण लाइ तयारु आहियां, पर तव्हां उन जे बैटनि सां ॻाल्हाए ॻाल्हि पकी करे छॾियो। पर बा, ओ मुंहिंजा बच्चा पहिरियों ईंदई घर ॾिसण, पहिरीं पंहिंजो अझो त ठाहु, अचनि ख़ुशि थी वञनि। आई मखणी, हिन जी ॻाल्हि हिन ते थी लॻी। असांखे को पैसा ॾेखारिया अथसि, थोरा पैसा असांखे बि त ॾे हा न। हल, हिन बि शादी कई, ॾे ॾिठो, हल ख़ुशि थियो आहे वीचारो। अरे निमाणा, मथो फिरियो अथई या भंग पीती अथई? मुंहिंजी ज़ाल ख़ानज़ादी मूंखे माराईंदी, चेरे त कोन थियो हुई। ॻाल्हियूं कड़ी थो करे?
न भंग पीती अथम न को चर्च पीतो तमे मूंखे कसम आहे पंहिंजे 40 चेलनि जो मां पंहिंजे कननि सां ॿुधी आई आहियां नंढड़े नंढड़े अखियुनि सां ॾिसी आई आहियां